सिंधु दरिया मां निकिरंदड़ छतकराई कैनाल ख़िलाफ़ रिंद क़ौमी इतिहाद सिंध जे नायब सदर ज़ाहिद ख़ान रिंद, सीनियर सहाफ़ी इरफान बुगियो ऐं शेर आज़म ख़ान रिंद जी अॻुवाणी में रिंद हाउस बुलड़ी शाह करीम खां जाती चौक ताईं सवें गाॾियुनि जी रैली कढी वई, जॾहिं त बुलड़ी शाह करीम खां जाती चौक ताईं विख विख ते आजियां करे गुलनि निछावर कया विया ऐं अजरकूं पिणु उॾाई वयूं। जॾहिं त जाती चौक ते पहुची GS सिंध क़ौमी महाज़ आरेसर ग्रुप जो मरकज़ी चेयरमैन असलम खैरपुरी समेत बुलड़ी शाह करीम तां निकितल रैली जे शुरकान निटण उस में एहतजाजी मुज़ाहिरो करे रोड ब्लॉक करे छॾियो। इन मौक़े ते असलम खैरपुरी, ज़ाहिद ख़ान रिंद, इरफान अली बुगियो ऐं ॿियनि अॻुवाणनि ख़िताब कंदे चयो, सिंधु दरिया असांजे वजूद सां वाबस्ता आहे। सिंध जी पुछड़ी वारनि नंढनि आबादकारनि लाइ त हूअं ई बि पाणी अणलब आहे, पर वफ़ाक़ पारां कैनालनि जी अॾावत कराए सिंध वासियुनि सां वेधन कयो पियो वञे। कैनाल कंहिं बि सूरत में क़बूल न आहिनि। सिंधु दरिया मां नाजाइज़ तरीक़े सां पाणी मोड़ियो वियो त सिंध जो माशी ऐं ज़रई निज़ाम मुकमल तौर तबाह थी वेंदो। पंजाब नाजाइज़ तरीक़े सां सिंधु दरिया मां कैनाल कढण जी होड़ ते क़ाइमु आहे ऐं सिंध जो शऊर कंहिं बि सूरत में सिंध दुश्मन मंसूबनि खे क़बूल न कंदो। असां हिकु भेरो ॿीहर ॿुधाईंदा हलूं त बुलड़ी शाह करीम में रिंद क़ौमी इतिहाद पारां कैनालनि जी अॾावत ख़िलाफ़ सवें गाॾियुनि जी रैली कढी वई आहे ऐं नटहण उस में धरणो पिणु हंयो वियो आहे। इन मौक़े ते GS सिंध क़ौमी महाज़ आरेसर ग्रुप जो अॻुवाण असलम खैरपुरी पिणु धरणे में शामिल हुयो। सबरा नाहे